अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध टैलेंट हंट प्रोग्राम 2023 जे बारे में। लास्ट ईयर भी असां तव्हांखे गाइड कयोसीं। तव्हां हिन वीडियो खे लास्ट ताईं ॾिसो त जीअं तव्हांखे ख़बर पइजी वञे सिंध टैलेंट हंट प्रोग्राम आहे छा, सिंध टैलेंट हंट प्रोग्राम में केरु केरु एलिजिबल आहे अप्लाई करण जे लाइ ऐं इन जो मुकम्मल प्रोसेस छा आहे। तो सिंध टैलेंट हंट प्रोग्राम सखर IBA तरफ़ां अनाउंस कयो वेंदो आहे हर साल, जंहिंमें इंटरमीडिएट ऐं बैचलर 14 ईयर पास एजुकेशन जे लाइ जेको आहे स्कॉलरशिप हूंदी आहे, जंहिंमें 100 कैंडिडेट्स खे हू बैचलर डिग्री प्रोग्राम में सिलेक्शन ॾींदा आहिनि, जंहिंमें 4 ईयर उन्हनि खे स्कॉलरशिप हूंदी आहे, उन्हनि जी फुल्ली फी फ्री हूंदी आहे, उन्हनि खे 4000 स्टाइपेंड ॾिनो वेंदो आहे। इन में जेको पहिरियों प्रोसेस आहे उहो इहो हूंदो आहे त 300 कैंडिडेट सिलेक्ट थींदा आहिनि अप्लाई करण खां पोइ, ऐं उन्हनि खे फाउंडेशन सेमेस्टर पढ़ायो वेंदो आहे मेन कैंपस सखर IBA में, जंहिंमें इंग्लिश, मैथमेटिक्स, इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी जो सब्जेक्ट पढ़ायो वेंदो आहे। उन फाउंडेशन सेमेस्टर में जेके टॉप 100 परफॉर्मिंग स्टूडेंट हूंदा आहिनि उन्हनि खे 100% स्कॉलरशिप ॾिनी वेंदी आहे, जंहिंमें उन्हनि जी हॉस्टल फी, ट्यूशन फी, उन्हनि जा बुक्स वग़ैरह उन में फ्री हूंदा आहिनि। तो इन में अप्लाई करण खां पोइ तव्हांजे जेके सब्जेक्ट्स आहिनि उहे BBA मार्केटिंग HRM फाइनेंस तव्हां पढ़ी सघो था, BBA एग्री बिजनेस तव्हां पढ़ी सघो था, BS मैथमेटिक्स, एसोसिएट डिग्री फिजिकल एजुकेशन, BS कंप्यूटर साइंस, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, कंप्यूटर साइंस विद स्पेशलाइजेशन इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस, अकाउंटिंग एंड फाइनेंस आहे, इकोनॉमिक्स आहे, फिजिकल एजुकेशन आहे, मीडिया एंड कम्युनिकेशन आहे। उन सां गॾोगॾु इंजीनियरिंग जी डिग्री में कंप्यूटर सिस्टम आहे, कंप्यूटर सिस्टम इंजीनियरिंग आहे ऐं एनर्जी सिस्टम इंजीनियरिंग आहे। उन खां पोइ B.Ed ऑनर्स आहे, B.Ed 2.5 इयर्स आहे, BE इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आहे, स्पेशलाइजेशन विद इलेक्ट्रॉनिक्स, पावर एंड कम्युनिकेशन आहे। इन जी एलिजिबिलिटी क्राइटेरिया BBA, BS, B.Ed ऑनर्स AD डिग्री जे लाइ इंटरमीडिएट विद 50% मार्क्स हुजे। फॉर BS मैथमेटिक्स तव्हांजी प्री इंजीनियरिंग हुजे, FSC विद 50% मार्क्स। फॉर BE इलेक्ट्रिकल एनर्जी सिस्टम एंड कंप्यूटर साइंस जे लाइ 60% हुजे। फॉर B.Ed 2.5 ईयर एक्सटेंशन प्रोग्राम जे लाइ तव्हां वटि 14 ईयर ऑफ एजुकेशन हुजे। उन खां पोइ जेके हिन जा मेन फीचर्स मां तव्हांखे ॿुधाए छॾिया। नो ट्यूशन फी, फ्री ऑफ कास्ट बुक हूंदा, फ्री हॉस्टल फैसिलिटी हूंदी, फ्री ऑफ कास्ट ट्रांसपोर्टेशन फैसिलिटी, पिक एंड ड्रॉप सिस्टम हूंदो ऐं 4000 स्टाइपेंड हूंदा। अगर तव्हांखे इन्हनि सभिनी फैसिलिटीज़ सां गॾु 4000 पर मंथ मिलनि था त इहे तव्हांजे लाइ सफिशिएंट आहिनि स्टूडेंट लाइफ में। उन खां पोइ कैंडिडेट मस्ट हैव कंप्लीट देयर इंटरमीडिएट इन द ईयर ऑफ 2020, 21 और 2022। उहे कैंडिडेट्स जिन्हनि 2020, 2021 या 2022 में इंटरमीडिएट कई आहे उहे हिन में अप्लाई करे सघनि था। इन्हनि जा जेके टेस्ट सेंटर आहिनि उहे सखर, हैदराबाद, कराची, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद ऐं लाड़काणो आहिनि। तव्हां इन्हनि में टेस्ट ॾेई सघो था। हिन में अप्लाई करण जी लास्ट डेट जनवरी 7, 2023 आहे। एडमिशन टेस्ट जेके तव्हांजी फाउंडेशन सेमेस्टर जे लाइ थींदी उहा 15 जनवरी 2023 थींदी। अप्लाई करण जे लाइ वरी मां तव्हांखे लिंक ॿुधाए छॾिया। apply.admission.iba-suk.edu.pk ते वञी तव्हां अप्लाई कंदा, तव्हां पंहिंजो फॉर्म फिल कंदा, उन खां पोइ तव्हांजी एंट्रेंस टेस्ट थींदी। तव्हां टेस्ट में कामयाब थी विया तव्हांजी फाउंडेशन सेमेस्टर थींदो। फाउंडेशन सेमेस्टर खां पोइ तव्हांखे 4 साल जेका बि तव्हां सिलेक्ट कंदो डिग्री उन में तव्हांखे फ्री ऑफ कास्ट पढ़ायो वेंदो। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। सिंध टैलेंट हंट प्रोग्राम IBA सखर जे तरफ़ां जेको अनाउंस कयो वेंदो आहे उन जे बारे में मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।